हैदराबाद में वतन दोस्त स्टूडेंट फेडरेशन पारा शागिर्द यूनियन की बहाली लाए रैली कढी वई। उमर रियाज, सरमद सियाल, मसरूर शाह, अमर फयाज, शहजाद लाशारी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में सिंध, मेराण ऐं लामसी यूनिवर्सिटीअ जे शागिर्दनि पारां जामशोरो खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। उन मौके ते अॻवाणनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त आमिर ज़िया जे दौर खां शागिर्द यूनियन ते पाबंदी लागू थियल आहे ऐं शागिर्दनि पारां मुसलसिल जदोजहद करण बावजूद माज़ी तोड़े मौजूदा दौर जी जमहूरी हुकूमत हुजण जा दावेदार हुकुमरान पाबंदी ख़त्म न करे सघिया आहिनि। हे जेका असांजी जदोजहद आहे, जेका असां यूनिवर्सिटी खां शुरूआत कई आहे, असां हिन खे मुल्की लेवल ते खणी वेंदासीं। जेकॾहिं असांजा इहे जेके मुतालबा आहिनि नथा मञिया वञनि, असांजूं हॉस्टलूं पुलिस जे हवाले आहिनि, शागिर्द दरबदर आहिनि। शागिर्दनि जो बुनियादी हक़, जेके भी बुनियादी हक़ आहिनि, असां सम्झूं था उन्हनि लाइ सभ खां पहिरीं शागिर्द यूनियन जी बहाली लाज़मी आहे। हुननि चयो त यूनिवर्सिटियुनि में मुख़्तलिफ़ माफ़ियाउनि पंहिंजो राज क़ाइमु करे वरितो आहे, जंहिं करे नाइला रिंद ऐं निमरता जे मौत जा वाक़िया वधंदा पिया वञनि। फ़ियूं नथा भरे सघूं, हॉस्टलुनि जूं फ़ियूं महांगियूं आहिनि, एतिरे क़दुरु जो हॉस्टलुनि में पाणी बि कोन्हे को। असां जेको ज़ुल्म आहे शागिर्दनि सां, अॻवाणनि चिताव ॾिनो त फ़ीअ में वाध वापसि वठी जल्द शागिर्द यूनियन बहाल न कई वई त एहतिजाजी तहरीक तेज़ कई वेंदी। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।